जी नाज़रीन, अहम ख़बर मां ॾींदासीं त ख़ैरपुर वेझो रोड हादसे सबबि हिकु ॼणो फ़ौत ऐं हिकु ज़ख़्मी थी पियो आहे। ठेड़ी सिम नाले वेझो कोच ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो आहे, जंहिं सबबि मोटरसाइकिल सवार इस्लामुद्दीन फुलपोटो फ़ौत ऐं गुलाम शबीर कटोहर ज़ख़्मी थी पियो आहे। इतलाह ते पुलिस पहुची फ़ौती जो मढ़ ऐं ज़ख़्मी खे इस्पताल मुंतक़िल कयो आहे। फ़ौती जो मढ़ इस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसन हवाले कयो वियो आहे, जंहिं ते लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया, ख़ैरपुर वेझो रोड हादसे सबबि हिकु ॼणो फ़ौत ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। ठेड़ी सिम नाले वेझो कोच ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो आहे, जंहिं सबबि मोटरसाइकिल सवार इस्लामुद्दीन फुलपोटो फ़ौत ऐं गुलाम शबीर कटोहर ज़ख़्मी थी पियो आहे। अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया, इतला मिलण ते पुलिस पहुची फ़ौतीअ जो मढ़ ऐं ज़ख़्मी खे इस्पताल पहुचायो आहे। फ़ौतीअ जो मढ़ इस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसन हवाले कयो वियो आहे, जॾहिं त लाश घर में पहुचण ते कोहराम मची वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां खे ॾियूं पिया, ख़ैरपुर वेझो रोड हादसे सबबि हिकु ॼणो फ़ौत ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। ठेड़ी सिम नाले वेझो कोच ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो आहे, जंहिं सबबि मोटरसाइकिल सवार इस्लामुद्दीन फुलपोटो फ़ौत ऐं गुलाम शबीर कटोहर ज़ख़्मी थी पियो आहे। नाज़रीन, ख़बर ॾियूं पिया, ख़ैरपुर वेझो रोड हादसे सबबि हिकु ॼणो फ़ौत ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। ठेड़ी सिम नाले वेझो कोच ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो आहे, जंहिं सबबि मोटरसाइकिल सवार इस्लामुद्दीन फुलपोटो फ़ौत ऐं गुलाम शबीर कटोहर ज़ख़्मी थी पियो आहे। इतलाह ते पुलिस पहुची फ़ौतीअ जो मढ़ ज़ख़्मीअ खे इस्पताल मुंतक़िल कयो आहे। फ़ौतीअ जो मढ़ इस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसन हवाले कयो वियो आहे, जॾहिं त लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट आहिनि धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर शिराज शाह जिलानी लाइन ते मौजूद आहे। जी शिराज, कहिड़ा अपडेट आहिनि? जी बिल्कुलु, अवां खे ॿुधाईंदा हलूं त पंहिंजो ही ठेड़ी भरिसां सिम नाले रेंजर्स चौकी वटि जेको आहे सो तेज़ रफ़्तार मुसाफ़िर जेको आहे सो कोच आहे, उनजो जेको आहे सो तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल खे जेको आहे सो टक्कर लॻो आहे ऐं मोटरसाइकिल जेके सुवार आहिनि उन टक्कर जे नतीजे में जेको आहे सो हिकु ॼणो इस्लामुद्दीन फुलपोटो जेको आहे सो मौके ते फ़ौत थियो आहे ऐं ॿ ॼणा जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि खे जेको आहे सो सिविल अस्पताल ख़ैरपुर मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मियुनि में हिकिड़े ॼणे जी जेकी शिनाख्त थी आहे उहो गुलाम शबीर कटोहर आहे ऐं ॿिए ज़ख़्मी जी हिन वक़्तु शिनाख्त न थी सघी आहे ऐं ॿई हिन वक़्तु जेको आहे सो सिविल अस्पताल ख़ैरपुर में जेको आहे सो मुंतक़िल आहिनि, उन्हनि जो इलाज जेको आहे सो जारी आहे। जी, वॾी महिरबानी शिराज सां अपडेट करण जे लाइ।